पेरी मोरमल आराम ते ज़िले चंद्र मोहन खान में फ़र्श अज़ा विछी वियो। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं चंद्र मोहन खान जे क़दीमी मीर जे पिण जे मेन गेट ते। अचो त रज़ाकारनि खां पुछूं था त हिते इंतिज़ाम ऐं निज़ाम कीअं कयो वियो आहे, जॾहिं हिते पुलिस हाईलाइट बिछल आहे। ज़ाहिद हिते तक़रीबन 4-5 कमेटियूं आहिनि। हिकिड़ी सिक्योरिटी जे हवाले सां आहे, हिकिड़ी न्याज़ नगर जे हवाले सां आहे, हिकिड़ी वापडा जे हवाले सां आहे, हिकिड़ी जनरल इंतिज़ामिया आहे जेका सॼे पिण में ओवरऑल सॼो कमु ॾिसे थी न। ऐं ॿिया इदारा आहिनि तक़रीबन जेके पुलिस आहे या वापडा वारा आहिनि, उहे बि असां सां गॾु आहिनि। बहरहाल उहे उन्हनि जो बि सुठो असां सां कोऑपरेट आहे। ऐं 4 खां 5 कमेटियूं आहिनि तक़रीबन। अच्छा, वापडा जी गाड़ी कीअं बिछी हुई आहे? न न न न, हीअ आयो आहे विज़िट ते, को आयो आहे SGO आहे, विज़िट ते आयो आहे त विज़िट करणु वियो आहे अंदरि। अच्छा, पुलिस सां कोऑपरेट में रही? बिल्कुलु अंदर जी सिक्योरिटी सॼी तव्हांजी आहे? बिल्कुलु बिल्कुुलु। सिक्योरिटी उअं ई बीहंदा असीं आहियूं, सिपाही साइडुनि ते बीहंदा आहिनि। को कमुकार हूंदो आहे या रश वग़ैरह हूंदी आहे त पोइ उन्हनि खे एक्टिव कंदा आहियूं, न त बीठा हूंदा आहिनि हिकिड़ी जाइ ते। अच्छा, मथां खां हींअर एहसासु करार ॾिनो चंद्र मोहन खान खे, हाणे कीअं कवर कंदो? मौला पाक रहम कंदो, असीं पंहिंजे तरफ़ां फुल कोशिशि करियूं था, वधीक मालिक रहम कंदो। माशाल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। पहिरीं मुहर्रम राम खां 10 मुहर्रम ताईं असांजी हिते एंट्री आहे 115 ॼणनि जी आहे ऐं सभु भरपूर तरीक़े सां जनाब ज़हरा लाल खे पुरसो ॾियणु अचनि था ऐं बाक़ाइदगी सां पंहिंजो दुकानदारियूं सभु शइ बंदि करे मौला जी अक़ीदत में अचनि था, ड्यूटी ॾियनि था सुठे तरीक़े सां। अच्छा, हिते कहिड़ा कहिड़ा माना जेके न रज़ाकार जेके न पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾेई रहिया आहिनि, गेट खां वठी अच्छे विछाइण ताईं? सर, हिन में तक़रीबन 75% जेके सम्झो 75% जेके रज़ाकार आहिनि उहे इन हाउ असां वटि मौजूदु हूंदा आहिनि। भई आज़ादारी जेकी ॾींहुं आहे 5 मुहर्रम हराम जो ॾींहुं आहे या 10 मुहर्रम या 9 मुहर्रम जो ॾींहुं आहे, उन ॾींहुं असांजा मुकमल वॉलंटियर हूंदा आहिनि 115 ॼणा। अच्छा, त मथे बि सॼी सिक्योरिटी तव्हांजी हूंदी आहे? बिल्कुलु, सभु शइ असांजी हूंदी आहे ऐं पुलिस जो असां मुकमल तावन हूंदो आहे, लेकिन चेकिंग वग़ैरह हर शइ असांजे पंहिंजे रज़ाकार जी हूंदी आहे शुरू खां वठी असांजो सिस्टम। इतला कंदा आहियूं, पर अल्लाह माफ़ करे कॾहिं बि कोन थियो आहे, छो सिक्योरिटी सॼो सिस्टम असांजे पंहिंजे हथ में आहे। अल्लाह जो शुक्र आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन थी आहे असांजी तरफ़ां, का कमी पेशी का कोई अहिड़ी क़िस्म जी कोन थी आहे। जी बिल्कुलु, तव्हां रज़ाकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन ॿुधायो त 115 रज़ाकारनि जेके मीर पिण में ख़िदमत सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें 115 रज़ाकारनि में 4 कम्यूनिटी तश्कील ॾिनियूं आहिनि, जंहिंमें रज़ाकारनि जी कमेटी आहे जेकी आज़ादार मजलिस में शिरकत था अचनि था, उनजी मुकमल चेकिंग कई थी वञे, उन बाद उहे अंदरि अचनि था। ऐं ॿी कमेटी जेकी आहे वापडा जी ॾिनी वई आहे, जेकी लाइटिंग जो सॼो निज़ाम जेके संभाले बि। 3 कमेटी जेकी आहे जनरल कमेटी ठही वई आहे, जेकी मीर पिण में अंदरि जेकी आहे फ़र्श अज़ा विछाए थी ऐं उनखे अलावा उते जेको अंदरि निज़ाम जेको आहे मुकमल संभाले थी। चौथी जी कमेटी आहे उहा न्याज़ जी कमेटी जोड़ी वई आहे, जी मजलिस ख़तमु थिए थी त फ़ौरन ई जेको आहे आज़ादारनि में जेको आहे न्याज़ तक़सीम कयो थियो। उनखे अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पुलिस जा इंतिज़ाम बि तमामु घणा सख़्तु कया विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे कैंप ते ज़ुल्कन शेख 15 जो इंचार्ज मौजूदु आहे ऐं जेको पुलिस एहलकारनि खे अलर्ट करण लाइ सम्झाए रहियो आहे ऐं मीर जे पिण जो पूर्ण दौरो करे रहियो आहे।